जी नाज़रीन, हैदराबाद में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सॾे ते हिन वक़्तु जेको आहे गुल सेंटर हैदराबाद ते धरणो जेको आहे जारी आहे मुलाज़िमनि जो, जिते सॼी सिंध जा हज़ारे मुलाज़िम हिते पहुतल आहिनि, जिते पेंशन कटौती समेत ॿिनि मुतालबनि जे मंता जे लाइ धरणो जारी आहे, जंहिंमें न रुॻो मर्द पर औरत मुलाज़िमूं बि जेके आहिनि वॾे तादाद में शरीक आहिनि। हिते मौजूदु धरणे में जेके अॻुवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था। साईं, आऊं तव्हांजे चैनल जो शुक्रगुज़ार आहे, तव्हां कवरेज लायो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जो नारो आहे बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी, पर ही माण्हू त मुलाज़िमनि जे निड़ीअ ते न ॾेई उन्हनि खां जीअण जो हक़ खसे रहिया आहिनि। ही अटो लटो अजो माण्हुनि खां खसे उनखे तबाह इन करे छॾियो आहे। पेंशन रिफॉर्म्स जे नाले हिननि हिकिड़ो कारो कानून आंदो आहे, जंहिंजे तहत मुलाज़िमनि सां तमामु घणी ज़्यादती आहे, उन्हनि जो मुआशी क़तलाम आहे। मुलाज़िमनि जो हर महीने ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनीवोलेंट फंड कटियो वञे थो। सिंध हुकूमत उहो बि नथी ॾे। 3 सूबा DRA ॾेई रहिया आहिनि, सिंध हुकूमत उहो बि न पई ॾे। ही माण्हुनि जो हज़ारे माण्हुनि जो मजमूओ सिंध हुकूमत ते अदम एतमाद आहे, मुराद अली शाह जे हुकूमत ते अदम एतमाद आहे त हू पंहिंजी अवामी मक़बूलियत ऐं साख विञाए चुका आहिनि। इंशाअल्लाह तबारक व तआला सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी क़यादत जी अॻुवाणी में असां अञा अॻिते वधंदासीं ऐं कराची जे रोडनि रस्तनि ते बि असीं धरणियूं हणंदासीं ऐं जेका बि असांजी क़यादत फ़ैसिलो कंदी अॻिते असांजो इंतिहाई सख़्तु लाइअमल हूंदो। डिजो न हाणे कंहिं कान तो बि तीर खां, डिजो न जेल बंदि खां, डिजो न कंहिं चैक चीर खां। उथो उथो ऐं शींहं थी उथो, हा हक़ लाइ लड़ो लड़ो, हा हक़ लाइ लड़ो लड़ो ऐं साफ़ साफ़ सच चओ। उथो मुंहिंजा साथियो, उथो मुंहिंजा दोस्तो, उथो जंग जोटियूं हराम खोर चूम सां, वॾो को इनकलाब अचे वॾी कंहिं धाम धूम सां। प्रोफेसर ज़किया टालपुर, SPLA सिंध जॉइंट सेक्रेटरी। हिन वक़्तु जेको तव्हांखे सरापा एहतजाज जिते तव्हांखे मुलाज़िमीन सिंध जा नज़र अची रहिया आहिनि, ये पेंशन जे जेको असांखे 50% कटौती उन जे ख़िलाफ़ पेंशन ते धाड़ो जेको लॻो आहे, सिंध जा जेके मुलाज़िम आहिनि उहे हिन वक़्तु सभिनी खां वधीक पीठल आहिनि। वफ़ाक़ में जेके शयूं मिलनि थियूं उहे सिंध खे नथियूं मिलनि, ॿिए सूबे में मिलनि थियूं उहे सिंध खे नथियूं मिलनि। असां हिते सरापा एहतजाज आहियूं केतिरनि महीननि खां, पर असांजी गवर्नमेंट जेका असांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे सिंध गवर्नमेंट, उन खे अॼु ताईं का जूह नथी रेंगे त को हिननि खां पुछूं त ही छो सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे वरी ऐवाननि मां लहणो पवंदो, वरी वोट अची हिन आवाम खां वठिणो पवंदो। तव्हां असांजा ख़ानदान जॾहिं रुलाईंदव त तव्हांखे इहे मुलाज़िम तव्हांजी गिची में पवंदा। महिरबानी करे हिन वक़्तु असांजा मुतालबा मञो, न मञा विया त इहा दमादम मस्त कलंदर वरी असां कराची में कंदासीं। इहे मुलाज़िम सभु कराची, इहो सॼो समुंड कराची उथलंदो। महिरबानी। अॼो कोई एहतजाज जो जेको मेन बुनियादी मसइलो आहे उहा पेंशन रिफॉर्म्स। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो इहो मुआशी क़त्ल आहे। पेंशन रिफॉर्म्स जंहिंखे सिंध जा 6.5 लख मुलाज़िम रद्द कनि था ऐं हज़ारे मुलाज़िम अॼु हैदराबाद में जमा थिया आहिनि। सिंध हुकूमत खां इहो मुतालबो करे रहिया आहिनि त इहो पेंशन रिफॉर्म्स जेको आहे उनखे ख़तमु कयो वञे, छो जो जॾहिं पेंशन मिलंदी आहे त इहो असांजे बचनि जो सहारो आहे। इहे असांजो बचनि जो सहारो अगरि तव्हां ख़तमु कंदव त तव्हां बि ऐवाननि में सुख सां न वेही सघंदव। असां तव्हांखे इहो वाज़े चई रहिया आहियूं त हैदराबाद खां पोइ असां कराचीअ जो लखे मुलाज़िम रुख कंदा त पोइ असां CM हाउस बंदि करे छॾींदासीं, असां सिंध सेक्रेटरीट बंदि करे छॾींदासीं जेसि ताईं इहो पेंशन रिफॉर्म्स तव्हां ख़तमु न कंदव। अञा ही असां मुसलसल काफ़ी ॾींहंनि खां जेके पेंशन इस्लाह जे नाले ते क़तलाम थिए पियो, उन गवर्नमेंट जी पॉलिसीज़ जे ख़िलाफ़ मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। असांजे सब्र जो पैमानो लबरेज़ थी चुको आहे। को बि एक्शन गवर्नमेंट जे तरफ़ां न पियो थिए, को बि गवर्नमेंट जे तरफ़ां का तसली मुलाज़िमनि खे न पई ॾिनी वञे। अमी ॾिसो पिया ही हज़ारे मुलाज़िम हर रीजन में मौजूदु आहिनि। असां सभिनी मुलाज़िमनि सां जेको शुरूआती तौर ते मुआहिदो कयो वियो आहे अपॉइंटमेंट लाइ, उन में इहे पेंशनूं बि हुयूं, असांजा सभु मरात हुआ, उहे सभु मरात असांजा गवर्नमेंट ख़तमु करे पई। जेको मुआहिदो हो उन ते मुलाज़िम त बीठो आहे, पर सिंध गवर्नमेंट उन मुआहिदे खां हटी वई आहे। तंहिं करे असां सिंध गवर्नमेंट खे हिते अची हिकु दफ़ो ॿीहर चऊं था, ख़ुदारा ही मुलाज़िमनि जी जाननि सां न खेॾो, पंहिंजे मुआहिदे खां पुठिते न हटो,
ॿी सूरत में असां कराची में जेको एहतजाज कंदासूं उहा आख़िरी हद हूंदी ऐं असांखे मजबूर न कयो जो असीं आख़िरी हद ताईं वञूं। महिरबानी। ते गॾु थिया आहियूं जेका गवर्नमेंट असांखे हिकिड़ो कारो कानून मिले, असांजी पेंशन मां कटौतियूं ऐं असांखे DRA न ॾिनई आहे, असांजा ग्रुप इंश्योरेंस ऐं असांजो जेका बेनल फंड असांजे पघार मां जेके कटिजनि था, असांजी पंहिंजी सैलरियुनि मां जेके कटिजनि था, उहे बि असांखे रिटायरमेंट खां पोइ वक़्त ते नथा ॾिना वञनि। असांखे सालनि जा साल ऑफिसनि जा चक्कर कटाइणा पवनि था। असीं उन ख़िलाफ़ पेंशन कटौती जे ख़िलाफ़ ऐं DRA न मिलण जे ख़िलाफ़ असीं ते गॾु थिया आहियूं। असीं सिंध जूं न्याणियूं कॾहिं इन रोडनि ते कोन निकिता आहियूं, पर असां पंहिंजी गवर्नमेंट में, असां पंहिंजी हुकूमत में, असांजी सिंधी गवर्नमेंट में, असां बेनज़ीर राणी जी हुकूमत में, असां बिलावल साहिब जी हुकूमत में रोडनि ते निकिरी आया आहियूं। असां मजबूर बेपर्दा गैर मर्दनि जे अॻियां घुमायूं। असां पंहिंजा हक़ वठण जे लाइ आया आहियूं ऐं इनशाअल्लाह असीं पंहिंजा हक़ गवर्नमेंट खां वठी रहंदासीं, चाहे त असांखे मौत छो न अची वञे। असीं कराची पींदासीं, असीं हिते पींदासीं, असीं हर जॻह ते धरना हणंदासीं, जेसीं ताईं असांजा हक़ न मिलंदा असीं पुठिते न हटंदासीं। अने असांजा बुनियादी मसला इहो हुया त हिन बजट में वफ़ाक़ी सरकार अनाउंस कयो वफ़ाक़ जे सरकारी मुलाज़िमनि खे 30% DRA अलाउंस ॾियनि। हाणे जेको 30% DRA अलाउंस ॿियनि पाकिस्तान जे ॿियनि सूबनि त ॾिनो, पर सिंध गवर्नमेंट उहो 30% अलाउंस न ॾिनो। उन सां गॾोगॾु असांजो ग्रुप पेंशन जो पंहिंजो पैसो आहे जेको असांजो कटौती थिए पियो, उहो उन्हनि खे असांखे रिटायरमेंट ते ॾियणो आहे, जेको न पिया ॾियनि। उन खां अलावा ऐं असांजी पेंशन में जेको इज़ाफ़ो करिणो हुयो, उहो इज़ाफ़ो पेंशन जो न पियो थिए। असीं उन जे लाइ ही सिंध जा सभी मुलाज़िम हिकिड़ो अलायंस ठाहे असीं प्रोटेस्ट शुरू कयोसीं त सिंध सरकार वरी उहो कमु कयो त जेकी रिटायरमेंट जी वक़्तु असांखे पेंशन मिलंदी आहे उन में अमेंडमेंट करे रिटायरमेंट जो वॾो हिसो असांजो जेको आहे उहो ख़तमु करे छॾियो आहे। हाणे जेका रिटायरमेंट खां पोइ सिंध सरकार जे मुलाज़िम जेके रिटायरमेंट थींदा आहिनि उन्हनि जी ही चादर हूंदी आहे, जंहिं इन चादर में रही करे हुननि पेंशन मञा हुन कम्यूटेशन मां पंहिंजे जेको आहे सो बचण जो रोज़गार ज़िंदगीअ जो सफ़र वहिंवार कार वहिंवार हलाईंदा आहिनि। हाणे जॾहिं ज़िंदगी गुज़ारण लाइ असांजो जेको बेनिफिट ख़तमु कयो वञे त पोइ असीं चाहियोसीं त वाहिद असांजो रस्तो आहे त पूरी सिंध जो अंदरि असां प्रोटेस्ट कयूं। असां अॼु बि चाहियूं था सरकार असांजो वापसि वठे, पेंशन में जेके इस्लाहात कया अथई उहे वापसि वठनि। जेकॾहिं न त हीअ हज़ारनि में असांजा मुलाज़िम आहिनि, पर जॾहिं लखनि में मुलाज़िम आया त इन वज़ीर आला खे सिंध हाउस मां गेले मुलाज़िम करदा, AC ताईं उते हूंदा, AC ताईं प्रोटेस्ट रहंदो जेसि ताईं की असांजा ही नोटिफिकेशन कैंसिल करे वापसि नथा ॾिना वञनि। एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधूं। संदसि चवणो हो त पेंशन कटौती समेत जेके बि असांजा इशूज़ आहिनि उहे असां मुलाज़िम जे निड़ीअ ते लत हणण जे बराबरि आहिनि, जेके कंहिं बि सूरत में जेके बर्दाश्त न कया वेंदा। हुननि चयो त हुननि चिता ॾिनो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम नथा कया वञनि त ॿी सूरत में एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो वधायो वेंदो। जी।